कुछ दोस्त गॾिजी हिंदुस्तान जे सैर ते रवाना थिया। वाट ते हिक दाना इंसान खेनि हिदायत कई त सफ़र अथव, मतलब सफ़र ते निकिरण दोज़ख में घिरण मिसल आहे। सफ़र में बुख ऐं उन जी तकलीफ़ ऐं ॿिया ॾुख ॾाखड़ा ॾिसणा पवंदा आहिनि। वाट ते केतिरा ॿेला बि अथव जिन में हाथियुनि जा नंढा नंढा बच्चा, थुल्हा ऐं मतारा बि मौजूद आहिनि। संदन माउ उन्हनि जे आस पास रहंदी आहे ऐं हर वक़्तु संदन संभाल लहंदी आहे। संदसि बच्चा जेकॾहिं हुन जी नज़र खां थोरो परे थींदा आहिनि त हूअ आहो ज़ारीअ सां आसमान ॾारे विझंदी आहे। जेकॾहिं को हुन जे बच्चे खे मारे त हूअ ॻोल्हे ॻोल्हे बि उन्हीअ खे मारींदी आहे। तंहिं करे तव्हांखे हिदायत थी कजे त कॾहिं बि कंहिं बि हालत में हाथीअ जे बच्चनि जे वेझो न वञिजो, न की कंहिंखे मारजो। बुख जी तकलीफ़ सहजो मगर हाथीअ जे बच्चे खे हथ न लाइजो। उन्हनि यारनि मां सवाइ हिक ॼणे जे ॿियनि सभिनी हुननि नसीहत कंदड़ शफ़ीक़ इंसान जी नसीहत ॼण ॿुधी कान। सच चयो अथनि त नसीहत नादान खे असर कान कंदी आहे। हू जॾहिं हिंदुस्तान जे झंग में पहुता तॾहिं हिक ॾींहुं बुख जी शिदत खां बेक़रार थी हिक हाथीअ जे बच्चे खे कुठाऊं। बुख बुछड़ो टोल दाना दीवाना करे अॻु पोइ कोन जाचियाऊं। गोश्त भुञी खूब पेट भरियाऊं। घणे खाइण सबबि मथनि निंड जो नशो बि अची चढ़ियो। मगर उन्हनि मां हिक ॼणे नसीहत कंदड़ जी नसीहत ते अमल करे गोश्त खे हथ बि न लातो, ईअं ई सुम्ही रहियो। ॿिया त गोश्त जे खुमार में सभु गाफ़िल थी निंड में सुता रहिया। एतिरे में हाथिण बि अची वई। पंहिंजे बचड़े खे कुठल ॾिसी पाणीअ खां निकिरी वई, सिधो उन्हनि सुतलनि जे मथां अची कड़की। मगर एतिरो कयईं जो हर हिक जो वात सिंघंदी थे वई। पहिरियां ई उन्हीअ शख़्स जो मुंहुं सिंघियईं जंहिं गोश्त कोन खाधो। उन जे वात में गोश्त जी बांस न ॾिसी अॻिते वधी। हिकिड़े खां ॿिए खां टे जो अहिड़ीअ तरह सभिनी जो वात सिंघंदी वई। पंहिंजे बचड़े जे गोश्त जी बांस खेसि ईंदी थे वई। पोइ हुन हिकिड़े खे चीभाटे मारे छॾियो। सो दोस्तो, वॾड़ा जॾहिं बि का नसीहत कनि त उन्हनि जी नसीहत ते ज़रूर हलणु घुर्जे ऐं उहा ग़लती न करणु घुर्जे जेका असांजे लाइ जान जो ख़तरो पैदा करे छॾे। वीडियो पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे शेयर ज़रूर कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो इजाज़त। अल्लाह वाही।